सिंधी फिल्म फेस्टिवल मां लंडन में ऑर्गेनाइज़ कयो हुयो यूनिवर्सिटी कैंपस में। इन फेस्टिवल करण जो एम इहो ई हुयो। जॾहिं खां मां रिसर्च चालू कई मूंखां सभु ॼणा पुछंदा हुआ पर सिंधी फिल्मूं आहिनि ई न, तूं किथे थी कमु करे, छा थी सिंधी फिल्मूं जमा करे, कहिड़ियूं थी जमा करे, आहिनि ई न सिंधी फिल्मूं। त एॾनि सालनि खां उहो ॿुधी ॿुधी करे मूंखे ईअं थी हाणे इहो चैनल मां छो चालू कयो आहे। जेके लंडन में हुया फेस्टिवल महिल उहे ई फेस्टिवल ते अची सघिया, पर मूंखे ऑल ओवर द वर्ल्ड जेके बि सिंधीज़ आहिनि उन्हनि ताईं पहुचणो हुयो। त सिंधी फिल्म फेस्टिवल यूट्यूब चैनल जो रीज़न इहो ई आहे, उन जो मक़सदु इहो ई आहे कि सिंधी सिनेमा ते, सिंधी आर्ट ते, सिंधी थिएटर, सिंधी कल्चर, सिंधी बुक्स, असांजो जेको वरसो आहे, असांजो हेरिटेज आहे, कल्चरल हेरिटेज आहे, त जेको बि इन दायरे में अचे थो उन्हनि टॉपिक्स ते मूंखे तव्हां सां वेही करे ॻाल्हाइणो आहे। इन चैनल ते मूंखे उहे वीडियोस पोस्ट करणा आहिनि जेके इन टॉपिक सां रेलिवेंट आहिनि। आई जेन्युइनली फील, मूंखे ईअं सची में लॻंदो आहे कि असांखे सेलिब्रेट करणु खपे पंहिंजो कल्चर, पंहिंजो हेरिटेज। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। हैप्पी चेटीचंड तव्हांखे। अॼु जे ॾींहुं अॻे साल मां झूलेलाल तीरथ धाम में हम उनजो फेज़ 1 जो इनॉग्रेशन हो। एज यू कैन सी द मंदिर इज ब्यूटिफुल। आई एब्सोल्युटली लव इट। जय झूलेलाल। जय झूलेलाल। ठीक है, परफेक्ट हो। आई होप झूलेलाल इज हैप्पी। नहीं ना पाण हैप्पी है, वैसे सब हैप्पी है। मी हाणे कराओ प्रसाद ठाहियो अथई। असां हे सॼो सेटअप कयो आहे झूलेलाल जी आरतीअ लाइ। तव्हां सभिनी खे चेटीचंड जूं लख लख वाधायूं। तव्हां सभिनी खे चेटीचंड जूं लखे करोड़े अरबे खरबे वाधायूं हुजनि। नमस्ते, हैप्पी चेटीचंड। सभिनी खे लख करोड़ वाधायूं चेटीचंड जूं। सभिनी सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि दुआ थी कयां, आसीसूं थी कयां, सभु पंहिंजे घर में ॿारनि बच्चनि सां ख़ुशि हुजनि। आयो लाल झूलेलाल चेटीचंड जूं लख लख वाधायूं। अॼु असांजो ॾाढो वॾो ॾींहुं आहे, चेटीचंड आहे। तव्हां सभिनी खे चेटीचंड जो खोड़ खोड़ वाधायूं। भी सदाई आबाद रहो, जिते हो जोश शाद रहो, आबाद रहो, जिते हो जोश शाद रहो। अहिड़ा शख़्स सदा जीअनि जेके जोत सां सिधियत जी जोत जॻाइनि। एब्सोल्युटली। मां BTDC कॉलेज में आहियां। अॼु मूंखे जज ठाहियो अथऊं। असांजो हिते सिंधी इंटर कॉलेजिएट डांस कॉम्पिटिशन आहे।
सेम वन कीअं लॻी सर? To introduce our next judge, Miss Bhavna Rajpal. जेके तव्हां जैकेट्स पाता हुया बट हुन में मिरर वर्क हुयो एंड सिंध इज फेमस फॉर मिरर वर्क त जेके बि तव्हां जैकेट्स पाता आहिनि आई थिंक दैट शोज दैट यू हैव रिसर्च्ड अबाउट कॉस्ट्यूम सो वेल डन एंड फैंटास्टिक परफॉर्मेंसेस लाइक फैंटास्टिक सच्ची में जाम ॾींहंनि खां पोइ हिकिड़ो कॉलेज इवेंट जज कयो लोगो मेकिंग पोस्टर मेकिंग एंड पेंटिंग्स हुयूं इट एंडेड विद अ पलव झूलेलाल जो पलव सां त बस मूंखे तव्हां सां इहो शेयर करणो हो कि मुंहिंजो HR कॉलेज जो जजिंग एक्सपीरियंस कीअं रहियो मां अकेली जज हुयमि मूंखे ॾाढो मज़ो आयो हाय गाइस वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल अॼु असां जय हिंद कॉलेज में आहियूं जेको राजपाल जो स्वागत करण था चाहियूं जेका सिंधी फिल्म्स जे मथां रिसर्च करे रही आहे मुंहिंजो नालो भावना राजपाल आहे आई एम ऑल्सो द डायरेक्टर ऑफ द सिंधी फिल्म फेस्टिवल इन लंडन एंड पेरिस हिन वीडियो में मां तव्हांखे ॾेखारण वारी आहियां हिकु हिकु स्टेप करे कि मां कोकी कीअं पचाईंदी आहियां अचो स्टार्ट कयूं अगेन जीअं तव्हां अटो ॻोहींदा आहियो उहो तव्हां असांखे हथ न विझणो आहे तव्हांखे चिमचे सां हुन कोकीअ कुटी खे मिक्स करिणो आहे गिह खे खंड खे एंड हुन चूरे खे जेको तव्हां चूरो ठाहियो आहे मस्तु कंटिन्यूअसली 1-1.5 मिंट ताईं हुनखे जीअं अटो ॻोहींदा आहियूं उअं ई चिमचे सां मिक्स कजो ऐं हुनखे गरम हाय गाइस हाय पाणो असां आहियूं हिते बार बैंक में जुहू ज्योति विशनानी जी जेकी फूड ट्रक आहे अॼु हिन भाई साहब जो बर्थडे आहे त असां सिंधी खाधे सां सेलिब्रेट करण आहियूं बिल त कोई भरी एंड मूंखे ॾाढो वणे थो कि असांजी हिकिड़ी सिंधी फूड ट्रक आहे एंड असां हुतां ऑर्डर कयो अॼु असां हिकिड़ी ॾाढी स्पेशल लंच लाइ आहियूं मां पंहिंजे टीम खे ऐं मां पंहिंजे फैमिली खे वठी आई आहियां पंजाब ग्रिल रेस्टोरेंट आहे BKC में नॉर्मल रोस्टेड पापड़
सिंगर जी मिठाई। झूलेलाल तीरथ धाम जा परीक्षित आडवाणी। थैंक यू। असां फाइनली झूलेलाल तीरथ धाम ॾिसण था वञूं। मां एॾी एक्साइटेड आहियां माना। त असां फाइनली साइट ते पहुची विया आहियूं। पहिरीं ॻाल्हि, झूलेलाल तीरथ धाम खाली झूलेलाल जो मंदिर कान्हे, जेन्युइनली। एंड तीरथ धाम माना हिकिड़ो आस्थान जिते माण्हू लाइफ में हिकु दफ़ो त डेफिनेटली वञनि। हाणे हे जेको नंढो मंदिर आहे जंहिंजे पुठियां मां बीठी आहियां, उहो अप्रैल में इनॉग्रेट थियण वारो आहे, चेटीचंड ते 7 अप्रैल ते। त हिन जो मूर्ति जेकी हूंदी वेठल झूलेलाल जी लंबी मूर्ति हूंदी। एंड दिस हे अकेलो एॾो ब्यूटीफुल थो लॻे। नाउ द पॉइंट इज़, हाणे हिन मंदर जे पुठियां मां जिते बीठी आहियां, इहो मंदिर नंढिड़ो मंदिर आहे झूलेलाल तीरथ धाम जो, जेको हे इनॉग्रेट करण लाइ, शुरूआत करण लाइ मंदिर सेटअप कनि था। वेलकम टू द सिंधी फिल्म फेस्टिवल। अॼु मां आई आहियां चालीहे जे मंदिर में। शाम जो ये लकड़ियों जमा करे, इंग्लिश में बॉन फायर चइबो, सिंधी में छा चइबो मूंखे न ख़बर आहे, सॉरी। पर ईअं लकड़ियुनि खे ॿारे करे उन अॻियां पुठियां इहो फेरा पाइबा आहिनि। आई थिंक सॼी फैमिली पोइ लास्ट में हथ वग़ैरह जोड़ींदी आहे, माता खे थैंक यू चवंदी आहे। त गरम बट इट्स फन, मज़ो थो अचे। थोरो टाइम थधो रहण थींदासीं, जीअं थधो थींदो पोइ असां कंहिंमें बि न कढी करे सर्व करे सघंदासीं। थी वई गजक तैयार थी वई। गोगो नांग पंचमी हिकिड़ो सिंधी हिंदू ॾिणु थींदो आहे। सभु अची करे फैमिली में जेके आहियूं, चांवरनि जो छंडो, पाणीअ जो छंडो ऐं गैस खे ईअं हथ जोड़बा आहिनि भई थधी थी। ओके, त उहो असांजे घर जो रिचुअल आहे। अॼु मूंखे तव्हां सां कारकत जे महीने जे बारे में ॻाल्हाइणो आहे। हाणे नंढे हूंदे खां मुंहिंजे घर में मम्मी हमेशह चवंदी रहंदी आहे, हे महीनो ॾाढो सुठो आहे, हे कारकत जो महीनो आहे। मूंखे ख़बर आहे तव्हां चवंदव इहो साॻियो, असां साॻियूं ॻाल्हियूं असां धर्माऊ महीने लाइ बि चयूं आहियूं, बट हे उनखां बि वधीक वॾो इम्पोर्टेंस वाइज़ वॾो महीनो आहे, अहमियत वाइज़। त कारकत जे महीने जे बारे में मूंखे कुझु वधीक ख़बर न हुई, इन करे मां मम्मी खे चयो मूंखे इन ते डेडिकेटेड वीडियो ठाहिणो आहे। तुलसीअ में ॾाढी शक्ति हूंदी आहे ऐं हर घर में घटि में घटि हिकु तुलसी जो वणु हुजणु खपे, ईअं लिखियलु आहे कारकत जे किताब में। मुंहिंजूं मासियूं बि पियूं चवनि जेतिरियूं वधीक तुलसियूं घरनि में ओतिरो वधीक सुठो। हाय गाइस, हाय माण्हू, कीअं आहियो तव्हां सभई? मूंखे तव्हां सां वेही करे शेयर करणो हुयो कि मुंहिंजी ॾियारी कीअं रही। एंड मूंखे रंगोली कढणु जाम वणंदी आहे, त 4-5 ॾींहं रंगोली, गुल, ॾिया, जाम कुझु कयूं पिया।
दीपक वाटवाणी जी वेलकम लक्ष्मी फिल्म रिलीज़ थी हुई है, असां सभु विया हुयासीं। भावना है सची में सची करे पुछो त सिंधी कलाकारनि जी सिंधियत जे रंगमंच जी सिंधियत जे सरहाण जी भावना भी हिक क़िस्म जी ईअं जंहिंजो त हीरोइन आहे त साड़ न पर सिक रखे। साईं राम राम, साईं राम, जय झूलेलाल, जय झूलेलाल। केॾो खोड़ प्यार माण्हू लिखंदा आहिनि। मूंखे ईदी बि मिली सिंधी टोपी एंड मूंखे स्टाइल करण जाम वणंदी आहे सिंधी टोपी। मूंखे तव्हां सभिनी खे ईद विश करणी आहे। पहिरियों मां तव्हां सां गॾु पंहिंजा थोरा फोटोज़ बि शेयर कंदमि। जीअं की हे फोटो आहे, हे डॉक्टर अफ़साना मूंखे उते ई मिलिया हुया अलीगुल मेतलोअदा जे घर एंड उते सिंध जो पींघो पियो त ईद मुबारक सभिनी खे, जिते बि आयो ख़ुशि जो। So Saz Agarwal is a writer and she has written a book about Sindhi culture. Previously her book was titled Sindh: The Stories from a Vanished Homeland. I'll put the book cover here. I know this has been a long video, but I hope you enjoyed meeting a lot of people through my vlog, and I hope you enjoyed seeing the book launch. You know, everyone in this city has some other place they can call home. Where's Karachi? Karachi is in Sindh, beta. Where's Sindh? Sindh is where your nanny was born. Where am I from? Here or else where is not Sindh? Nani, why did you lose? Fuck you, man! Fuck you! What did you do? This shit takes time, no. This shit is coming. पहिरियों त मूंखे प्ले जाम वणियो। गिरीश खेमानी, अक्षत निगम, सॼी टीम फैंटास्टिक वर्क। आई होप तव्हांखे उन्हनि जा जेके मां थोड़ा स्निपेट्स विधा आहिनि उहे वणिया। Hindi is, I have no idea, but I do today. I mean, not everyone can make a film, but if you can, it's a wonderful history lesson that no textbook will ever teach you. That experience will last with you forever. Oh, I didn't even know that there is a Muslim Sindhi because I never met a Muslim Sindhi. सखी दरबार कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर मस्त कलंदर। अच्छा, what am I wearing? I don't care what I'm wearing here, but what I'm wearing here is सिंधी टोपी। मतलब जब तक तुम घर नहीं आओ ना, तुम्हारी फिल्म बकवास है। तुम घर आओ, वो ये टेस्ट घर पे ही होता है। तुम फॉरेन लैंड जितना जाना है जाओ, जितना अवार्ड जीतो जाओ, पर घर में जो फील है ना वो